असां वाक़िया कंदासीं जेकबाद जे ॻड़ी हसनवारे इलाइक़े में नारी आसिया ख़ुसूसा एहलकारनि जे इज्तमाही ज़्यादती वारे वाक़े जो केस FIA क्राइम सर्किल लाड़काणो में दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था अब्बास गुल मस्तूही टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी अब्बास गुल। जी बिल्कुल जेकबाद जी आसिया खोसो रेप केस में वधीक अॻुभराई थी आहे। FIA लाड़काणो सर्कल पारां जेको आहे त वधीक केस दाख़िल कयो वियो आहे। जेकबाद जे सेशन जज पारां FIA खे अहिड़ो हुकुम ॾिनो वियो हो त आसिया खोसो रेप केस जो केस दाख़िल करे FIA जेको आहे इन केस जी जांच करे। FIA पारां वाक़े जो केस मुतासिरा नारी जी ॾाॾी जी फ़िरियाद ते दाख़िल कयो वियो आहे। केस में 8 पुलिस एहलकारनि खे नामज़द कयो वियो आहे। अॻूणो SHO अनवर नवाज़ बुरुई चौकी इंचार्ज मक़सूद संजरानी खे भी केस में शामिल किया है, जैसे पुलिस केस का बाहर रखियो हो। दाख़िल कल केस में ASI मेहराब एहलकार अब्दुल नबी, खादिम हुसैन, गुलाम यासीन ऐं ॿिया पुलिस एहलकार जेके आहिनि शामिल आहिनि। टोटल 8 जवाबदारनि खे FIA पारां नामज़द किया वियो आहे। FIA ज़रियनि जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि खे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में पेश कयो वेंदो ऐं उतां जेको आहे रिमांड वठण बाद ही केस जी वधीक जांच शुरू कई वेंदी। जी अब्बास गुल मस्तूही जी मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।